जी नाज़रीन, मोरो का अहम ख़बर शेयर कंदाला रिपोर्ट कर रहा है रोशन अली अबड़ो। मोरो बरसात दर्स शहर जे जर जो पानी खारो थी वियो। फिल्टर प्लांट ते लगल ट्रांसफार्मर 2 सालन खां सड़ियल। खुद पानी जे ढुक जे लाइ परेशान रहवासिन जो एहतिजाज। उन मौके ते मोरो बरसात दर्स शहर में शहीद बेनज़ीर स्कीम तहत लगल फिल्टर प्लांट जो ट्रांसफार्मर गुज़रियल 2 सालन खां सड़ियल हुअण खिलाफ दर्स शहर के रहवासिन दिलावर खान बुर्डो, फारूक अली डेपर, कामरेड फरमान अली डेपर, काशिफ अली कुरैशी ऐं ॿियनि सख़्त एहतिजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मोरो जे सहाफ़िन खे दाईंदे ॿुधायो त दर्स शहर में शहीद बेनज़ीर भुट्टो स्कीम तहत लगायल फिल्टर प्लांट जो ट्रांसफार्मर गुज़रियल 2 सालन खां सड़ियल आहे। मथां वरी मौतमार गर्मी असां पीअण जे पाणीअ जे ढुक लाइ परेशान आहियूं। हिननि वधीक चयो त हितां जे जर जो बि पाणी खारो थी वियो आहे ऐं पीअण लाइ नाहे रहियो। पाणी जी चकास कराई वञे। पब्लिक हेल्थ खाते वारनि खे तंबीह कई वञे त दर्स शहर जे फिल्टर प्लांट जो सड़ियल ट्रांसफार्मर ठहिरायो वञे। ॿी सूरत में असां कोर्ट सॻोरीअ में इंसाफ़ जे लाइ वेंदासीं।